तन मन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़ज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। हिन वीडियो में असां 15 शोबान जे राति यानी शब बारात जा कुछ नफ़िल ऐं कुछ विर्द पेश करे रहिया आहियूं। नंबर 1 सिजलाण वक़्तु 40 भेरा ला हौल वला क़ुव्वत इल्ला बिल्ला अलियुल अज़ीम पढ़िजे। नंबर 2 मग़रिब खां पोइ ताज़ो वुज़ू करे 2 रकातूं तहियतुल वुज़ू पढ़िजे, तमामु घणो सवाबु मिलंदो। नंबर 3 100 भेरा या हय्य या क़य्यूम बेरहमतिक अस्तगीस पढ़िजे। ऐं नंबर 4 गुनाहनि खां तौबा कजे, मस्जिदुनि में जमा थी दुआऊं घुरिजनि छो त हिन राति में दुआऊं क़बूल थियनि थियूं। नंबर 5 2 रकातूं पढ़िजनि, अलहम्द शरीफ़ खां पोइ आयतुल कुर्सी 1 भेरो ऐं सूरत इख़लास 3 भेरा पढ़िजे। सलाम खां पोइ 100 भेरा को बि दुरूद शरीफ़ पढ़िजे। नंबर 6 2 रकातूं अहिड़ी तरह पढ़िजनि जो हर रकात में अलहम्द शरीफ़ खां पोइ सूरत इख़लास 3 भेरा पढ़िजे। जेकॾहिं अव्हां चाहियो त इहे समूरा ॿुधायल नफ़िल विर्द ज़िक्र बि अदा करे सघो था, ऐं जेकॾहिं इन्हनि मां को बि अव्हां नफ़िल या ज़िक्र पसंदि करे अदा कयो तॾहिं बि तमामु अलाह तबारक व तआला जल शानहू इन जो अजुर अता कंदो।